अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? उम्मीद आहे बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा, मज़े में हूंदा। जी अॼु लाइ हमारा हिकिड़ी सुठी शइ खणी आयो आहियां। इन नंढड़ा मूंसां गॾनि ऐं उहो हिकिड़ो गीत ठाहींदा आहिनि, जीअं सिंधी जा फ़नकार वीचारा ठाहींदा आहिनि। उन जी उहे गीत वग़ैरह ठाहींदा आहिनि, रिकॉर्डिंग वग़ैरह कंदा आहिनि। अॼु नंढड़ा बि त मूंसां गॾु आहिनि, उहे रिकॉर्डिंग कंदा ऐं उहो ॻाईंदा, उन्हनि ते माना टेपलो कंदा, पेश कंदा। उहो तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदसि। पहिरीं हलूं था, पहिरियां नंढड़ा वेठा आहिनि, उन्हनि खां पुछूं था उन्हनि जो छा चवणु आहे, उन्हनि कहिड़ो बंदोबस्तु कयो आहे इनखे ठाहिण जे लाइ। अचो त हलूं था नंढड़नि वटि। जी हाँ दोस्तों, जी तव्हां पहुची चुको आहे नंढड़नि वटि। अचो त हिन नंढड़नि खां पुछूं त इहे छा छा हथ में खणी वेठा आहिनि। ॾिसी त तव्हां इहे शयूं ॾिसो पिया, पोयां मुंहिंजे पोयां जेके शयूं आहिनि इहे वग़ैरह रखियो वेठा आहिनि। हिननि खां पुछूं इहे छा छा आहिनि। अस्सलाम वालेकुम भाउ, छा हाल आहे? कहिड़ो आहे भाई? तव्हां छा कयो हथ में? यकतारो। अच्छा, इहो केरु केरु खणंदा आहिनि इहो यकतारो तव्हांजो? हाँ, ये अक्सर करे वो खणंदा आहिनि, हा न? हाँ, छा रखियो तव्हां, छा रखियो ठाहियो इहो? भाई मुझे दोल है। दोल है? अच्छा, ड्राइव स्टार्ट करना हम न गड बजाइंदस। हाँ शाबाश। अब तव्हां ही छा रखियो ठाहियो? बांसुरी। बांसुरी, शाबाश। हाणे इहो तव्हां ॻाइण स्टार्ट थियो, हुन सां गॾु वॼाइजो, हा न? मेरी जान जाना तेरा मुस्कुराना, गांव के गरीब को कर गया दीवाना। मेरी जान जाना, मेरी जान जाना तेरा मुस्कुराना, गांव के गरीब को कर गया दीवाना। मेरी जान जाना, मेरी जान जाना तेरा मुस्कुराना, गांव के गरीब को कर गया दीवाना। मेरी जान जाना। मेरी जान जाना तेरा मुस्कुराना, गांव के गरीब को कर गया दीवाना। मेरी जान जाना, मेरी जान जाना तेरा मुस्कुराना।